कोटकी ऐं शहदादपुर में शागिर्दनि पारां शागिर्द यूनियन जी बहाली लाइ एहतजाज कयो वियो। कोटकीअ में प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन ऐं स्टूडेंट एक्शन कमेटी तरफ़ां पीपल चौक ताईं मार्च कयो वियो। शहदादपुर में स्टूडेंट फोरम पारां इंजीनियर अली दोस्त उमराणी, ज़ाहिद सिंधी, सजाद अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में लतीफ़ पार्क खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त तालीम खे नफ़ेखोरीअ जो कारोबार बणाए तालीम मयार खे हेठी सतह ते आंदो वियो आहे। उन्हनि चयो त शागिर्दनि जे मसइले जे हल लाइ हुकूमती सतह ते अॼु ॾींहं ताईं का बि संजीदा कोशिश नाहे कई वई। शागिर्द यूनियन ते पाबंदी मड़े संदनि जदोजहद जी रस्ता रोक कई वई आहे। संदनि चवणो त शागिर्दनि खे पेश ईंदड़ मसइलनि में घाटे टोड़ फीसूं, तालीमी इदारनि खे खानगाइण, शागिर्दाणियुनि खे ईसाइण, जबरी गुमशुदगियूं ऐं ॿिया मसइला शामिल आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त तब्क़ाती तालीमी निज़ाम ख़तमु करे शागिर्द यूनियन ते मड़ियल पाबंदी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk